अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारिजो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध अफेयर डिजिटल यूट्यूब चैनल। सभ खां पहिरीं असांजो चैनल जिन बि दोस्तनि सब्सक्राइब न कयो उन्हनि खे गुज़ारिश असांजो चैनल सब्सक्राइब कनि। अॼु असीं तव्हांखे ख़बर ॾींदासीं सिंध जे तमामु वॾे जाखोड़ी किरदार ऐं जाखोड़ी सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जो क़त्ल केस में मुख्य जवाबदार जेको आहे शेरू महर जेको उहो शिकारपुर पुलिस जे ऑपरेशन में मुबैना तौर उहो मुक़ाबले में मारिजी चुको आहे। शिकारपुर जो कचो उन में जेको आहे शहीद जान मोहम्मद महर जो कातिल मुख्य जवाबदार जेको शेरू महर वञी जेको कचे में रहियो। उन खां पोइ जान मोहम्मद महर जो जेको आहे क़त्ल थियो। जीअं क़त्ल थियो उन खां पोइ सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल हुई। सिंध जा सहाफ़ी, यूनियन ऑफ जर्नलिस्ट ॾांहुं वेंदे उनजे इदारे जा सहाफ़ी ऐं सिंध जा सहाफ़ी समूरा सरापा एहतिजाज बणियल हुआ। निगरान सेटअप हो, निगरान वज़ीर आला हो, उन्हनि नोटिस वरिता हुआ, केस दाख़िल थींदा रहिया पर जवाबदार गिरफ़्तार न थिया। मुसलसिल सिंध जा सहाफ़ी सरापा एहतिजाज बणियल हुआ। अॼु जेकी ख़बर साम्हूं आई आहे, SSP शिकारपुर शाज़ेब चाचड़ ऐं रेंजर्स जो गॾियल हिकिड़ो कचे में ऑपरेशन थियो आहे। उन ऑपरेशन में शहीद जान मोहम्मद महर जो मुख्य जवाबदार क़त्ल केस में जेको ॼाणायल आहे शेरू महर जेको उहो मुबैना मुक़ाबले में मारिजी चुको आहे। शाज़ेब चाचड़ SSP शिकारपुर उन दावा कई आहे त असां जी पुलिस ऐं रेंजर्स गॾियल तौर कचे में ऑपरेशन करे रही। ही ऑपरेशन जेको आहे तक़रीबन काफ़ी वक़्त खां हलंदो रहियो ऐं अॼु जेकी हुन दावा कई त असांखे तमामु वॾी अॻु भराई थी आहे। शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में मुख्य जवाबदार शेरू महर जेको उहो मारिजी वियो आहे। उनजो लाश जेको आहे लकी इस्पताल जेको मुंतक़िल कयो वियो आहे ऐं SSP शाज़ेब चाचड़ जो चवणु आहे त असां हुन लाश जो पोस्टमार्टम करायूं पिया। ॿिया बि जेके उते जेके धाड़ेल आहिनि उहे बि मुबैना तौर ज़ख़्मी थिया आहिनि। असीं कोशिशि करियूं पिया त उन्हनि जा जेके ज़ख़्मी आहिनि या के जेके घणा ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे असीं पहुचूं, उन्हनि खे जेको उनजो घेरो तंग कयोसीं। बाक़ी हिन महिल जेको शाज़ेब चाचड़ इहा दावा कई आहे त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में मुख्य जवाबदार जेको शेरू महर उहो पुलिस ऐं रेंजर्स जे गॾियल ऑपरेशन में जेको मारिजी चुको। लाश जेको आहे उहो तालका इस्पताल लकी जे जेको मुंतक़िल कयो वियो आहे। घरू वज़ीर ज़िया लंजार बि हिन ते जेको मीडिया सां कराची में ॻाल्हाईंदे चयो त सिंध पुलिस जी इहा वॾी जेको आहे कार्रवाई थी आहे, वॾी जेको कोशिशि खां पोइ जेको शहीद जान मोहम्मद महर जा कातिल जेको मुख्य कातिल आहे उहो जेको आहे मारिजी चुको आहे। हिते सुवाल इहो पैदा थो थिए, सोशल मीडिया जे अंदरि बि जेके मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं गर्दिश कनि पियूं त जेको आहे जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में मुख्य जवाबदार शेरू महर जेको आहे जेको कीअं क़त्ल थियो, उनजे क़त्ल खां पोइ मुक़ाबले में कीअं मारिजी वियो। उहो जेकर मारिजी वियो त परदे पोयां जेके क़त्ल जा जेके कारण आहिनि उहे ख़बर कीअं पवंदी। इहो जेको केस किथे ईअं फाइल में बंदि थी वञे। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल जेके आहिनि ज़ाहिरी तौर शेरू महर आहे पर इन जे परदे पोयां तमामु वॾियूं क़ुवतियूं आहिनि। उन्हनि क़ुवतुनि खे कीअं ज़ाहिर कबो, इहो हिकिड़ो सवाल निशान आहे। सिंध जा सहाफ़ी इन ते सवाल करे रहिया आहिनि पर हाणे इहो सॼो जो सॼो इन ते लाज़मी आहे जेको जान मोहम्मद महर जा जेके वारसनि, पोइ वारनि जेके भाउरनि जेके केस में फ़रियादी आहे उहो लाज़मी पंहिंजो स्टेटमेंट ॾींदो, उनजो बयानु ॾींदो ऐं सिंध जा सहाफ़ी यूनियनियूं आहिनि उहे बि पंहिंजो बयानु ॾींदो। त हाणे अॻिते जेको आहे शहीद जान मोहम्मद महर जा जेके कातिल आहिनि, ॿिया जेके जवाबदार आहिनि ऐं जेके कारण ख़बर पवे त हिन केस में केरु केरु मुलवस आहे। आख़िर शहीद जान मोहम्मद महर खे कीअं रास्ते तां हटायो वियो जॾहिं सॼे मुल्क में जेको आहे आज़ादीअ जो ॾींहुं मल्हायो पियो वियो। सखर जे विच शहर में जेको आहे शहीद जान मोहम्मद महर खे गोलियुनि जो बख बणाए जेको हुनखे शहीद कयो वियो। सिंध जो ही उत्तर जो तमामु वॾो सहाफ़ी जेको सिंध जे मज़लूम माण्हुनि जो आवाज़ हो, या शहीद जान मोहम्मद महर जूं हिकिड़ियूं तमामु ख़ूबसूरत जेके स्टोरियूं हुयूं। शहीद जान मोहम्मद महर सिंध जे कचे वारनि इलाइक़नि में जेके ऑपरेशन थींदा हुआ उन्हनि खे ज़बरदस्त ऐं दिलियारीअ सां रिपोर्टिंग कंदो रहियो। शहीद जान मोहम्मद महर कचे में जेको धाड़ेल राज हो उनखे जेको आहे मीडिया जे आॾो आणे उनखे ज़ाहिर कयो त हीअ जेको उत्तर सिंध में धाड़ेल जेको कल्चर आहे उहो कीअं न सिंध जे माण्हुनि खे खाई रहियो आहे, कीअं न माण्हुनि खे अगवा करे रहियो आहे। शहीद जान मोहम्मद महर जो तमामु वॾियूं स्टोरियूं, तमामु वॾियूं रिपोर्टियूं, हुन जेको पंहिंजो लकी खां जेको आहे पंहिंजी रिपोर्टिंग कई शुरूआत। उहो जेको सखर में हिकिड़े सिंधी चैनल में जेको कावश ऐं केटियुनि जो ब्यूरो चीफ थियो, हुन उतां जेको पंहिंजो मज़लूमनि जो आवाज़ बणिजी सॼी सिंध में हुन पंहिंजो नालो कमायो। ओचितो ई हिकिड़ी जेको खेसि दुश्मनी ऐं जो बुनियादु बणाए जेको आहे हिकिड़े समाज ॼट समाज जे उन्हनि माण्हुनि जेको हिकिड़े तमामु वॾे आवाज़ खे ख़ामोश कराए छॾियो, शहीद करे छॾियो। शहीद जान मोहम्मद महर
जे क़त्ल ते सॼी सिंध जा साफ़ ई सरापा एहतजाज बणियल हुआ। सिंध जे प्रेस क्लबनि ॾे ॾाढो एहतजाज हुआ ऐं सिंध जा माण्हुनि जो, सिंध जे साफ़ जो इहो मुतालबो हो त शहीद जान मोहम्मद महर जा जेके क़ातिल आहिनि, जेके क़त्ल में मुलवस आहिनि, शेरू महर समेत जेके बि उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे मंज़र आम ते आंदो वञे, उनजे क़त्ल जूं असुल हक़ीक़तूं जेके आहिनि मीडिया ॾाढो ज़ाहिर थियणु घुरिजनि, सिंध जे माण्हुनि जे ॾाढो ज़ाहिर थियणु घुरिजनि। पर शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल में शेरू महर जो जेको ही पोइ जेको मुबैना मुक़ाबिलो थियो, हुन में जेको पुलिस दावा कई आहे, SSP शिकारपुर शाहज़ेब चाचड़ दावा कई आहे त मुक़ाबले में मारिजी वियो आहे ऐं हुनजे मारिजी वञण खां पोइ छा सिंध जा सहाफ़ी इहो बि हिकिड़ो सुवाल करे रहिया आहिनि त हीउ केस किथे फाइल में हाणे बंदि थी वेंदो। शहीद जान मोहम्मद महर जो क़त्ल जो कारण को ख़बर न पई सघी आहे त हुनजे क़त्ल जी वजूहात आहे। असुल में त जवाबदार शेरू महर ज़ाहिर थियो ऐं जेको कचे तरफ़ हलियो वियो ऐं हुनखां पोइ पुलिस हुनखे गिरफ़्तार करण में नाकाम वई। हीउ मुख्य क़ातिल हो, हिनखे गिरफ़्तार करणो हो, हिनजे ॾाढो हिन खां शाहिदियूं वठणियूं, हिन खां जांच करणी हुई त आख़िर शहीद जान मोहम्मद महर खे कंहिं जेको क़त्ल करायो, क़त्ल जा कारण कहिड़ा हुआ, उहे सबब जेके सिंधी माण्हुनि जे ॾाढो, सिंध जे सहाफ़ियुनि जे ॾाढो अची न सघिया। पर SSP शिकारपुर इहा दावा कई आहे त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुख्य जवाबदार शेरू महर मारिजी चुको आहे। उहो जेको लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, तव्हां ॾिसी सघो था फुटेजनि में बि हुनजो लाश एम्बुलेंस में पियल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, पोस्टमार्टम थींदो। अॻिते जेको हिन ते छा थो थिए, लाज़मी आहे जेको DIG लाणकाणो जेको आहे उहो बि हुन ते सॼे मामले खे ॾिसे पियो। हुन सां गॾोगॾु शाहज़ेब चाचड़ SSP उहो बि ॾिसे पियो, हुननि जे वारसनि जो बि मौक़ुफ़ अचिणो, सिंध जे सहाफ़ियुनि जो मौक़ुफ़ अचिणो। हुनखां पोइ हिन सॼे मामले ते ॿीहर गुफ़्तगू कंदासीं। बहरहाल हीउ जेको वाक़ियो शहीद जान मोहम्मद महर जो सॼी सिंध जे सहाफ़ियुनि जो तमामु वॾो नुक़सानु थियो, जेको बेबाक सहाफ़ी, जेको मज़लूम माण्हुनि जो आवाज़ु, जंहिंजो हिकिड़ो पंहिंजो सहाफ़ती क्लेबर हो, उनखे कीअं रस्ते तां हटायो वियो। हीउ सॼो जो सॼो वाक़ियो तव्हांजे आॾो पेश कयोसीं। असीं हिन ते गुफ़्तगू कंदा रहंदासीं। असां हिन ते जेकी बि रिपोर्ट हूंदी, जेकी बि साम्हूं जेके फिगर्स ईंदा, जेके बि SSP ऐं DIG लाणकाणे जे तरफ़ां जेके गुफ़्तगू थींदी, यानी वारस जो को बि मौक़ुफ़ आयो तव्हांजे आॾो पेश कंदासीं। तेसिताईं पंहिंजे ॿिए प्रोग्राम ते पंहिंजे मेज़बान धणी बख़्श बारी जो गॾींदा इजाज़त। सा सलामत, सिंध सलामत।